माज़ूर थी बि वॾो हिकिड़ो कमु करे सघे थो त असांखे वला से ॾेई सघे थो जेकस झलिया मच्छ घातू घर न आया निकिरी हलो नाखवा कयो बुरे ते बच मगर मच्छ वेठा आहिनि मगर अॼु बि इहो आहे त मगर मच्छनि जे मुंहं में आहियूं बेसिकली उन पासे ॾे इशारो आहे त निकिरी हलो नाखवा कयो बुरे ते बच नाखो माना सम्झ पढ़ी लिखी ऐं निकिरी हलो नाखवा कयो बुरे ते बच अथव अच्छा कुन जो हिकिड़ो महदूद दाइरो आहे बाक़ी त समुंड सॼो जेकॾहिं रुगो वञे मां थोरी मुड़सी करे निकिरी पओ त बाक़ी अछर ई पर कुन जो कड़को थोरो दहराए थो वञे माण्हू अदियूं अब्दुल लतीफ़ ते सभई लंघींदा छछ इहे जेके तकलीफ़ूं आहिनि सभु लंघी वेंदा शुरूआती बेत आहे लतीफ़ साईं जो जेको नाखो जी इस्तिलाही माना या ॿुधायो त या लफ़्ज़ी माना नाखो ड्राइवर गाइड ॿेड़ीअ जो हलाईंदड़ इन जो जेका इस्तिलाही माना बि थींदी जी नेविगेशन नेविगेटर हूंदा नेविगेशन में बि आहिनि हुन में बि आहिनि नाखो हा नाखो ड्राइवर खे थो चए सर मां चवां थो पर हिकिड़ी बि माना लिखियल आहे त जॾहिं सामूंडी सफ़र थींदो हाणे त खणी लांचूं थी वियूं आहिनि पेट्रोल अची वियो आहे उन दौर में नाखो उनखे चवंदा हुआ जेके अॻियों जी वञी सुध लही अॻियों जी उनखे ॼाण उहो हिकिड़ो त कहिड़े ते हूंदो आहे हिकिड़ा वरी अञा अॻिते हलाईंदा आहिनि पोइ इशारो ॾींदा आहिनि हेॾे हीअं अचो हेॾे कुन बि न अथव हेॾे अमर वारा उनखे नाखो चवंदा ऐं उहे वरी दिलेर हूंदा आहिनि पुठियां में पवंदा हुआ लतीफ़ साईं जो जॾहिं कलाम शुरू थो थिए त पहिरियों हिकिड़ो हुनजो आलाप थो करिजे 30 सुर में 3 सुरनि जो आलाप जेकॾहिं उहो आलाप सही निकितो त हिते सुर बि सही हलंदो न त पोइ मुंझी पए हा उहो पहिरियों आलाप आहे ऐं जंहिंमें या त ओ वो आहे माना तकलीफ़ जो इज़हार आहे या त अलाह ताला जो नालो आहे ऐं उन खां पोइ वरी बेत हक़ सम्झे थो ऐं बेत खां पोइ वरी हिकिड़ो आलाप आहे ऐं उन खां पोइ वरी जेको आहे लतीफ़ साईं जी जॾहिं वाई पढ़जे थी त उन में जेको सोज़ वारो सुर करे थो उहो लफ़्ज़ खे ॿिनि जॻहियुनि ते वठी थो वञे पोइ थोरो माना ज़हन डाइवर्ट थी थो वञे त इहो जेको लफ़्ज़ आहे त मिसाल जे कस जे हितां शुरू थियो त ॿियो वरी डिघो करे वञी कस वरी पोइ खणो पोइ इन में थोरो इहो ज़हन में ॿुधायां त इन करे थो त जीअं तव्हांजो ॿ टे मिंट ॻाल्हायां थो लालन आयो आहे पोइ 10 मिंट छत पोइ ॻाल्हायां किताबनि में राग वाग जूं ॻाल्हियूं पढ़ी वञनि छो जो भला हुते फ़क़ीरनि खां प्रैक्टिकल हुते वियासीं तंग जी थोरी घणी कोई वाई मां बि यादि हाणे 300 साल पुराणी धुनूं वायूं हाणे जेको आहे न हाणे असांजा कन वरी कंहिं ॿी ॻाल्हि घिरी विया आहिनि हा न पर मां हुजे थी त मुंहिंजी पंहिंजी त कैफ़ियत इहा आहे त 10 सालनि खां बग़ैर सम्झ जे ॿुधंदो ईंदो पर मूंखे सम्झ में न ईंदी भाई हा दरगाह वारी तव्हां मां जेकॾहिं को सम्झे थो त वरी रहनुमाई कॾहिं मुंहिंजे लाइ बेत सम्झी थो वञे जॾहिं फ़क़ीर वेही ॿुधाइनि था वाई सम्झ में न पई अचे उहा उन्हनि मां हिकु वाई जे सुर मां चओ थो ॿुधायां हाफ़िज़ असां वटि साईं कोई कोन्हे शाह जो हाफ़िज़ कोई कोन्हे जो ॿुधायो त हिन सुर मां ॿुधायो बाक़ी असां जवाब ॾींदासीं कराची में वेठा आहियूं लतीफ़ साईं जा कराचीअ में
3 सुर 4 सुर मुखी मतारा भी तई आहे सही आहे मतारू भी पढ़ियो है घातू भी थिए धातु भी पढ़ियो है सामो भी पढ़ियो है श्रीराम जो तालुक हिन सां आहे साईं खे बि अक्सर करे साईं बि जेके ॻाल्हियूं ॿुधाइनि था त माना ही सियासी हवाले सां इनकलाबी सोच बहितरी जी सोच मां सम्झां थो जेको लतीफ़ साईं जो थोरो घातू आहे उहा घातूअ जी वाई उते घटि पढ़ी विया करे पर हिकु ॿिनि खे ईंदी आहे जो मुंहिंजो उस्तादु आहे ज़माना वारा ॾिसी आया आहिनि उन ई वाई यादि आहे हा घातू घर न आहे